सचो सतरंग। पांच साहब विस्पतवार एकांतवास के प्यार भरे अवसर पे उन्हें सचे साईं जी रामत पायण के लाए सनंदावन में आई हूं। सोएरी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वादा। विस्पतवार एकांतवास। एकांत जो मकसद होंदो है उन्हें मालिक साहिब किथे आण पर उनसे एक असां थी तॾहिं सघंदा आहियूं जॾहिं पंहिंजो पाण सां हिकु थींदासीं। जवान असांजे अंदर में केतिरा ई ख्याल वीचार ईंदा रहंदा आहिनि। असांजे अंदर में सदाई हलचल हलंदी रहंदी आहे। सदाई वीचार सताईंदा रहंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं पतो बि न हूंदो आहे त कहिड़ा ख्याल था अचनि। उहे आहिनि या आहिनि न, कुझु थियणो आहे या थियणो ई न आहे, तॾहिं बि ख्याल ईंदा रहंदा आहिनि। ऐं जेकॾहिं थोरो गहराई सां ॾिसंदासीं त पोइ असां हर तरह सां ईअं हूंदा आहियूं। असां ॾिसंदासीं उथण खां सुम्हण ताईं ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं ऐं जेकॾहिं सुबुह जो उथण सां पेन पनो खणूं या ख्याल में रखूं ऐं रात जो सुम्हण ताईं असां ॾिसंदासीं सुम्हण महिल हिकिड़ो पेन पनो खणूं त सॼे ॾींहं में असां केतिरो कम जो ॻाल्हायोसीं, केतिरो ज़रूरत जो ॻाल्हायोसीं, कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूंसीं। पोइ शायदि सॼे ॾींहं में असांखे तमामु घटि ई लफ़्ज़ थींदा जेके असां कम जा ॻाल्हाया हुजनि। यानी बाक़ी जेको ई असां ॻाल्हाईंदा रहियासीं भाई काॾे वियो, कंहिंजे लाइ आया? उहो कम जो ॻाल्हायोसीं या अजायो थी करे उॾाए छॾियोसीं। जेकॾहिं हिकु ॾींहं में असां ॾिसंदासीं असां कॾहिं कॾहिं पंहिंजे दिमाग़ खे ॾोह ॾींदा आहियूं त अजायो हलंदो आहे, अजायो खोपड़ी खमाईंदो आहे, अजायो कुझु कंदो आहे, परेशानी टेंशन ॾींदो आहे। पर असां चवंदा आहियूं दिमाग़ काबू में बि कोन्हे। हलो ठीकु आहे, थी सघे थो, पर ॻाल्हाईंदा त असां सोचे सम्झी आहियूं।
ॻाल्हाइण त असांजे वास हूंदो आहे। पोइ जेके असांजा एतिरा लफ़्ज़, एतिरो ॻाल्हाइण ईअं अजायो बणिजी करे उॾामी वियो, त पोइ उहो असांजो केॾे वियो, उन जो छा थियो? ऐं अहिड़े नमूने हर रोज़ असां ॻाल्हाए ॻाल्हाए अजायो वेही वेही पंहिंजो पाण खे लाइ छा छा करे रखंदा आहियूं। जेकॾहिं कम जूं ॻाल्हियूं ॾिसंदासीं तमामु थोरियूं मिलंदियूं। ऐं इन जे करे जेको असां अजायो विञाईंदा आहियूं, जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं त शायदि उन जे करे असां टेंशन, निफ़रत, झगड़ा, अजायो वाद विवाद, बहस, शायदि असांजो लफ़्ज़नि जो पालियल हूंदो, असांखे पैदा थियल हूंदो। असां ॻाल्हाए ॻाल्हाए टेंशन पैदा कयासीं, सो बि अजायो ॻाल्हाए, कम जो न ॻाल्हाए। छाकाणि त कम जो ॻाल्हाइण असां ॾिसंदासीं एतिरो घणो हूंदो बि कोन्हे। जेकॾहिं असां गहराई सां ॾिसंदासीं, जेकॾहिं असां वेहूं कम जो ॻाल्हायूं, पोइ 1 मिंट में ॻाल्हि पूरी थी वेंदी आहे, पर उनखे छिकण में शायदि पोइ कलाक ॾेढ लॻी वेंदो आहे। ॿियो तंहिंजे करे असां पंहिंजो फोकस उन कम ते ॾियूं। ऐं जेकॾहिं असां कम जी ॻाल्हि खे ॾिसंदासीं त पोइ हक़ीक़त में असां तक़रीबन सॼो ॾींहुं वांदा आहियूं। जेकॾहिं सिर्फ़ु असां कम जी ॻाल्हि कयूं त पोइ शायदि असांखे एतिरो कमु आहे कोन जेको चऊं, एतिरो बिज़ी हूं, टाइम न मिलंदो, ॻाल्हियूं न मिलंदियूं, हे न मिलंदो, जेको बि कुझु चऊं हक़ीक़त में असांखे कुझु मिलंदो ई कोन। सॼो ॾींहुं पाण खे वांदो सम्झंदासीं। तंहिंजे करे असां उन सच साईं जी दामन में ईंदा आहियूं। विस्पतवार या सच साईं जो ॾींहुं, उनजे सच साईं जे वचननि खे, आदेश खे, उनजे रामतुनि खे कुझु पंहिंजी सम्झ बणायूं। असां कुझु सम्झ खां कमु वठूं। जेकॾहिं थोरो असां सम्झी करे सुलझाइण जी कोशिशि कंदासीं त पोइ असांजो शायदि सभु टेंशन ख़तमु थी वेंदा, पोइ कुझु रहंदो ई न। छाकाणि कंहिं हिकु अजाई ॻाल्हि खे वठी करे असां पंहिंजे घर खे ॾिसंदासीं, उन असुल ॻाल्हि ते ईंदा ई सही न, उनजे बजाए असां 100 लफ़्ज़ ॿिया ॻाल्हाए वेंदासीं। क्रोध कंदासीं, कावड़ कंदासीं, गुस्सो कंदासीं, इग्नोर करण जी कोशिशि कंदासीं, दिमाग़ खपाईंदासीं। असां पंहिंजे घर में, दोस्ती में, किथे बि ॾिसंदासीं, कोई बि का अहिड़ी ॻाल्हि थिए असां असुल ॻाल्हि ते ईंदासीं ई न। जेकॾहिं असल ॻाल्हि ते ॻाल्हायूं त उहा ॻाल्हि 1 मिंट खां मथे न हूंदी आहे, घणो करे त हूंदी न आहे। असांजी हिकिड़ी सम्झल हूंदी आहे त इहो थियो हूंदो, घणो करे हूंदी न आहे। पर जेकॾहिं हुजे बि सही, जेकॾहिं असां पहिरियों हिकु लफ़्ज़ हिक ॿिए खां पुछी वठूं त बाक़ी शायदि का ॻाल्हि हूंदी कोन्हे। पर हिकु लफ़्ज़ जे पोइ खां असां आग बगोला एतिरा थींदा आहियूं जीअं तिल जी चिणंग उथे। तिल जी चिणंग सिर्फ़ु माचिस सां टकराइण ते उथंदी आहे,
लेकिन बाद में जो भंबच बरंदो आ, कम वो भंबच कंदो आ, जो सब कुछ जलाए छॾींदो आहे। असांजे लफ़्ज़ जी हिकिड़ी चिड़ंग हूंदी आहे, ऐं उहा चिड़ंग हक़ीक़त में जेका हूंदी आहे उहा असां ते हूंदी आहे। आया उन चिड़ंग मां, चिंगारी मां दीप जगाए कर प्रकाश कयूं था या सब कुछ साड़े छॾूं था? प्रकाश कयूं, सब कुछ खूबसूरती सां ॾिसूं। जैसे प्रकाश कंदासीं त असांखे बहितरीन नज़ारा ॾिसण में ईंदा, सब कुछ चङाई ॾिसण में ईंदी। पंहिंजो घर वणंदड़ खूबसूरत सलीके सां ॾिसण में ईंदो। पर जेकॾहिं उनखे चिंगारी बणाए करे जलाइण जो कमु कयूं त पोइ सभु कुझु सड़ियल ॾिसण में ईंदो। साॻे नमूने उहो लफ़्ज़ आहे जेको असां लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं, जेकॾहिं उनखे बहितर अंदाज़ सां वठंदासीं त प्रकाश रोशनी वांगुरु बहकी उथंदो, चहिरो बहकी उथंदो। पर जेकॾहिं उनखां जलाइण जी चिंगारी जो कमु वठंदासीं त पोइ हर कंहिंजो मुंहुं सड़ियो पियो हूंदो, कोई किथे हूंदो, कोई कीअं हूंदो, सभु कुझु पंहिंजो पाण खे जलाए रखंदासीं। यानी घर ॾिसण में ईंदो पर मुंहुं सड़ियल हूंदो। मुंहुं सड़ियल हुजे त घर छा कंदो? तंहिंजे करे हक़ीक़त में जीअं असां दिमाग़ खे चवंदा आहियूं तीअं असांजा लफ़्ज़ हूंदा आहिनि, ऐं पोइ लफ़्ज़नि खे असां उथंदा आहियूं। पर जेकॾहिं असां हर रोज़ कुछ वक़्तु एकांत में वेही करे उन्हीं से साईं जे साम्हूं कंहिं बहितर जॻह ते, कंहिं बाग में असां ते ॾिसंदासीं त केतिरा ख़ूबसूरत बाग आहिनि। हिते ॾेढ साहिब ते ॾिसंदासीं केतिरा ख़ूबसूरत वण हूंदा आहिनि, केतिरा वणनि जा घर ठहियल आहिनि, पखियुनि जा। जेकॾहिं घड़ी खनि अकेलाई में वेही करे उनखे ॾिसंदासीं त पोइ जेतिरो ख़ूबसूरत नज़ारो ॾिसण में ईंदो आहे ॾेढ साहिबनि ते या हिते, जहिड़े नमूने उते ये पखी पंहिंजूं ॿोलियूं ॿोलींदा आहिनि, जहिड़े नमूने ख़ूबसूरत अंदाज़ सां मुंहुं ॿाहिरि कढी करे वेहींदा आहिनि या उॾरंदा आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे ॾिसंदासीं त केतिरा असांखे ख़ुशि ॾिसण में ईंदा आहिनि। जॾहिं हूंदो छा था, हिकिड़ो आखेरो उनमें बि गाह जा तीला, खाधो बि वञी करे जाथो थी आयो, चुगी आयो, उनखां बाद में एतिरो ख़ुशि वेठा हूंदा आहिनि। ऐं जेकॾहिं उन्हनि जी भेट में उन्हनि खे ॾिसंदासीं त केतिरो घणो कुझु हूंदो, पंहिंजो घर हूंदो, रोशनियूं हूंदियूं, ॾींहं जो राति जो जंहिं महिल घुमूं उन्हनि खे परेशानी हूंदी त असांखे सिॼ लहण खां अॻु पंहिंजे घर पहुचणो आहे। खाधो पीतो हूंदो, उन्हनि खे हिकु ॾींहं जो खाधो बि मुश्किल सां हूंदा, पोइ बि एतिरा ख़ुशि हूंदा आहिनि। जेकॾहिं पाण सभु गहराई सां ॾिसूं, अगरि खाधो ख़राबु न थिए त पोइ पाण त 10 साल जो वठी करे रखी सघूं था। हिकिड़े ॾींहुं 10 साल जो गॾु करे रखी छॾूं, पर खाधो ई खाइणो आहे न, फुल्का ई खाइणा आहिनि। मालिक एतिरो घणो कुझु ॾिनो आहे, 10 साल जो 20 साल जो बि रखी छॾूं, एतिरो कुझु आहे। पोइ बि असांजा मुंहुं सड़िया पिया हुजनि, क्रोध में हुजूं, कोई बि अशांती हुजे, ऐं उनखे एतिरो कुझु हुजे न, पोइ बि शांती में नी, पोइ बि एतिरो सुकून में, एतिरो ख़ुशी में नी, पोइ त असांखे शायदि सोचणु खपे। ऐं ॾिसंदासीं जहिड़ी माहौल हुजे, जहिड़ो माहौल हुजे, जहिड़ी मौसम हुजे,
बाहर हुजे, सरो हुजे, कुछ भी हुजे, वो सदाई खुश वेठा हूंदा आहिनि, पंहिंजी में वेठा हूंदा आहिनि। कॾहिं एतिरो शिकायत कंदे कोन ॾिठो। हू त उनमें बि खेॾंदा आहिनि। जॾहिं त कॾहिं कॾहिं उन्हनि खे ॾिसी करे पाण खे ज़रूरु लॻंदो आहे, चङनि जे वरी उनजा घर आखिर पे बनायासीं। एक्चुअली मां वेठो मथे छत ते, अचानक तूफ़ान आयो, तेज आंधी लगी, हवा हुई, शाम जो वक़्तु, तो जेके पखी हुआ वेठा उहे एतिरो आंधी में घुमिया पे पंहिंजे घर वञण जे लाइ या कुझु बि। वरी आंधी धरी थी त वरी वेही रहिया, पर जहिड़े नमूने हलनि पिया लॻे पियो त उनखे परेशानी आहे, भई उनजा घर हुजणु खपे। पाण ख़ूबसूरत नज़ारा उहे ई पाण वेंदा आहिनि, इन करे उनजा घर बि हुजणु घुरिजे, सकून में रहणु खपे। पर मालिक पाण खे त पंहिंजा घर ठाहे करे ॾिना आहिनि। पर आंधी टरी, उहे वरी ओॾा इंजॉय कंदा वेठा, ओतिरा खिलंदा वेठा। ऐं असां ॾिसंदासीं जेकॾहिं घणी ख़ुशी हूंदी आहे, सभु कुझु हूंदो आहे, त पोइ घणो करे मौज मस्ती में पइजी वेंदा आहियूं, खाधा पीता, अयाशू दोस्त सभु कंदा आहियूं। पर जॾहिं माहौल सभु ॿाहिरि जो हूंदो आहे, वेठा हूंदा आहिनि, उहे एतिरा ख़ुशि वेठा हूंदा आहिनि, एतिरा त उन नज़ारे जो, मौसम जो, माहौल जो उहे मज़ो वठंदा आहिनि। ऐं पाण इंसान हूंदे बिठकी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं सरो ईंदी आहे, लू लॻंदी आहे, गर्मी हूंदी आहे, तॾहिं बि अंदरि वेही करे पंहिंजो पाण खे बहितर रखंदा आहिनि। ऐं असां ॾिसंदासीं असांखे कॾहिं थोरी लू लॻे, थोरी तकलीफ़ अचे, त पोइ कॾहिं पाण त नज़र कोन रखी हूंदीसीं, उहे पाण में अंदरि हलिया वेंदा आहिनि पखी। पर असां शायदि पंहिंजे अंदरि कोन वेंदा आहियूं, थोरी तकलीफ़ अचे, जेॾो कसूरवार, जेॾो ॾोही ऐं जेॾो तकलीफ़ ॾींदड़ उन भॻवान खे, सतगुरू खे सम्झंदा आहियूं, एतिरो शायदि कंहिंखे कोन सम्झंदा आहियूं। भॻवानु ओॾी महिल काॾे वियो, कीअं कयईं, छा कयईं, असांजो छा कयईं, एॾा त उनखे ॾोरा पा ॾींदा आहियूं जंहिंजो को अंदाज़ कोन हूंदो, ॼण सॼो ॾोह उन जो, असां कुझु कयो ई न आहे। पर जेकॾहिं तकलीफ़ जे वक़्तु, ॾुखनि जे वक़्तु या सुखनि जे वक़्तु, तकलीफ़ जे वक़्तु असां थोरो पंहिंजो पाण ते नज़र रखूं त मूंखां कहिड़ियूं ग़लतियूं थियूं, मूंखां कहिड़ी ग़लती थी जे तकलीफ़ आई। जेकॾहिं थोरो असां पंहिंजो पाण ते नज़र रखंदासीं ऐं उनजो तदारुक कंदासीं, मालिक तरफ़, उन सचे साईं तरफ़ वेंदासीं, असां ॾिसंदासीं असां तमामु जल्द उन तकलीफ़ खां ॿाहिरि निकिरी ईंदासीं। असां जल्द ख़ुशी ऐं ख़ुशहाली खे पाईंदासीं। छाकाणि तकलीफ़ उन बीमारी वांगुरु हूंदी आहे। असां ॾिसंदा आहियूं बीमारी केतिरी बि घड़ी हुजे, पर गोरी हिकिड़ी नंढड़ी हूंदी आहे। ऐं जेका गोरी हूंदी आहे, टेबलेट हूंदी आहे या दवा हूंदी आहे, इंजेक्शन जेका बि हूंदी आहे, उहा हक़ीक़त में बीमारी खे मिटाइण जी हूंदी कोन्हे, पाण खे ठीकु करण जी हूंदी आहे। जेका पाण में कमज़ोरी हूंदी आहे, छाकाणि त बीमारी जो कारण त पंहिंजी कमज़ोरी आहे, न पाण कमज़ोर न हुजे बीमार छो थींदासीं।
हमेशा इलाज पंहिंजी कमज़ोरी खे दूर करण जो कयो वेंदो आहे, जेका पाण में कमी आहे उनखे दूर करण जो कयो वेंदो आहे। ऐं साॻे नमूने जेकॾहिं पंहिंजी का ख़ामी आहे, कमी आहे, ग़लती आहे, जेकॾहिं असां उन खे सुधारे करे बहितर करे वञूं त दुख त पंहिंजो पाण ख़तम थी वेंदो। पर जेकॾहिं केतिरी बि बीमारी हुजे, असां ठीकु थियण जी दवा वठूं वेंदा त ज़ाहिर आहे बीमारी वधंदी। ऐं असां ॾिसंदासीं जॾहिं बि कोई तकलीफ़ जो वक़्तु ईंदो आहे, बजाए पाण खे सिधो करण जे असां उहा इंजेक्शन या गोरी वठण जे पाण खे बहितर कीअं कयूं, असां बीमारी खे या ॿिए कंहिंखे ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, चवंदा रहंदा आहियूं, पाण बीमार वधीक थींदा रहंदा आहियूं, दुख वधीक पाईंदा रहंदा आहियूं। तंहिंजे करे पहिरियों त दुख अचे न, तकलीफ़ अचे न, अगरि अचे त पाण खे बहितर कयूं। पर जे वो अचे ई न तो जो बहितरीन हल हूंदो आहे, असां हर रोज़ कुछ वक़्तु एकांत में वियूं, उन सचे साईं जा दर्शन कयूं, उनजे ख़ूबसूरत नज़ारनि में विहूं। चल जिते वहींदासीं असां ॿिए सावॾनि ते हिते जिते वहींदासीं, सचे साईं जे जीवन जा केतिरा ई दर्शन थींदा। जेकॾहिं हिकु दर्शन खे असां ॾिसी करे उन ख़ूबी खे थोरो अपनाईंदा वञूं, पंहिंजो पाण खे बहितर कंदा वञूं, असां ॾिसूं शायदि असां सभु पंहिंजूं कमियूं दूर करे वेंदासीं। तंहिंजे करे एकांत जो मक़सदु आहे पंहिंजो पाण सां हिकु थियणु, पंहिंजो पाण खे ॾिसणु। असां उन लफ़्ज़नि वांगुरु सदाई ॿियनि ते ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, ॿियनि खे ॾिसंदा रहंदा आहियूं, ॿियनि जूं चङायूं मंदायूं ॾिसंदे ॾिसंदे पंहिंजो पाण खे भुलिजी वेंदा आहियूं। ऐं पाण खे भुलिजण ई सभ खां वॾी बीमारी आहे। पंहिंजो पाण खे विसारण ई सभ खां वॾी बीमारी आहे। ऐं जॾहिं असां सिर्फ़ु ॿियनि खे ॾिसंदासीं त पोइ असां सिर्फ़ु फल खे ॾिसंदा आहियूं। जॾहिं असांखे चयो वेंदो आहे भई कर्म कयो, फल जी इच्छा न कयो। असांखे चयो न नेकी कयो पर दरिया में लोड़े छॾो, ॻाल्हि ॿिन्ही जी साॻी आहे। भई चङाई कयो पर लोड़े छॾो, माना यादि न करो, भई ठीकु आहे थी वई। कर्म कयो, चङाई कयो पर फल जी इच्छा न कयो, ॻाल्हि साॻी आहे ॿिन्ही जी। जॾहिं त हक़ीक़त में असांखे कर्म करणो आहे, यानी कर्म यानी पंहिंजा फर्ज़। असांखे पंहिंजा फर्ज़ पूरा करणा आहिनि। असां फर्ज़ पूरा कयो, साम्हूं वारो हले थो या नथो हले उन सां असांजो छा वेंदो। हर को पंहिंजी कई जो खटियो खाईंदो, ॿिए जो छा कंदो। तंहिंजे करे असांजो कमु आहे पंहिंजा फर्ज़ पूरा करणु। जीअं आमतौर सां फल जी इच्छा रखंदा आहियूं, थोरो कंहिंसां चङो हलियासीं, उहो न हलियो, आग बगोला थी वेंदासीं, गिला जा घांगा बणिजी वेंदासीं, पोयां ईअं पइजी वेंदासीं, मां हीअं हलियोमांसि, हीअं कयोमांसि, एतिरो हलिया कोन हूंदासीं जेतिरो हुनखे बदनाम कयो हूंदोसीं, एतिरो हुनखे ॾिनो कोन हूंदोसीं जेतिरो हुनखे कैश कयो हूंदोसीं। बदनाम करे करे पाण खे चङो ॿुधाए ॿुधाए पूरो थी विया हूंदासीं। हक़ीक़त में ॾिसंदासीं त इहा हालत हूंदी आहे। यानी पोइ असांजो कर्म कहिड़ो, असां त पंहिंजे कर्म खे ईअं साड़े छॾियोसीं जीअं असां कोई वण पोखूं। अॼुकल्ह वण पोखूं
त वण पोखण में असां पाणी सदाईं पाड़नि खे ॾींदासीं त वधंदो रहंदो, पर वण पोखे करे वॾो करो हुन फल निकिरे ऐं पाणी छड़ो फल खे ॾियूं पिया, पार खे ॾियूं ई न, त वण जो छा हाल थींदो? कुझु ॾे थो पाणी सड़ी पूरो थी वेंदो। हक़ीक़त में असां कर्म तो ॾींहुं वण विझी पाड़नि वांगुरु कंदा आहियूं, पर पोखे करे पाणी हुनजे पतनि खे ॾींदा रहंदा आहियूं, कॾहिं बि हेठि असां ॾिनो ई न आहे। जॾहिं त कर्म कोई फल थोड़े ॾींदो आहे, उहो त मालिक जे हथ आहे। जीअं कोई मज़दूर हुजे, कोई नौकर हुजे, कोई कुछ भी हुजे, भाई जेका उन मज़दूरी कई, जेका उन नौकरी कई, वो नौकरी मज़दूरी है, कम उनके पगार थोड़े ॾींदो, पगार तो मालिक ॾींदो न। भाई जेको सामान खयईं, जेको सामान पुॼायईं, जेको अकाउंट ठायईं, कुछ भी कयईं, चई नौकरी कयईं, पगार तो मालिक ॾींदो, कर्म उनके थोड़े ॾींदो, जेको कमु कयो अथई उहो पगार उनके थोड़े ॾींदो। साॻे नमूने असां कंहिंसां हलियासीं, फल तो मालिक ॾींदो न, असांखे कर्म थोड़े ॾींदो। असां कर्म को वठणु शुरू करे ॾींदा आहियूं, उन कर्म खे एॾो बदनाम कंदा आहियूं, पंहिंजी कए खे उनखे एॾो उछालींदा आहियूं जो हक़ीक़त में कर्म ई ॿुधी करे भॼी वेंदो आहे, उहो या तो पाप ॾेई छॾींदो आहे। अहिड़ी हालत कंदा आहियूं असां। बदनामी जा जेके पाप कंदा आहियूं हक़ीक़त में न करूं उहो वधीक चङो। पुण्य जे नाले ते जेॾा पाप कयासीं, पर अगरि असां पंहिंजा फर्ज़ पूरा कयूं, घर में, परिवार में, संस्कारनि में, शेवा में, सिमरन में, जाप में, उन सच्चे साईं जी रहमत में, अगर असां उन शेवा सां जुड़िया रहूं, सच्चे साईं जी रहमत सां जुड़िया रहूं, असांजो कमु असां करे छॾियोसीं, बाक़ी तो उनजो कमु कुछ भी करे। असां पंहिंजो कमु करूं, उहो पंहिंजो कमु कंदो। असां पंहिंजो कमु एतिरो न कंदा आहियूं जेतिरो उन्ही जो कमु पाण करण जी कोशिशि कंदा आहियूं। परायो कमु जॾहिं बि कंदासीं उनजो छा थींदो? तंहिंजे करे असां पंहिंजा फर्ज़ ॾिसूं, ऐं जेकॾहिं सुबुह खां शाम ताईं असां वहींदासीं, शाम जो थोरो वेही करे सॼो सॼे ॾींहं में मां छा छा कयो, कहिड़ी चङाई कई, कहिड़ी ग़लती कई, कहिड़ी मंदाई कई, कहिड़ी बहितरी कई, सिर्फ़ु थोरो पंहिंजो अकाउंट पाण ॾिसी वठंदासीं त पोइ असांखे केतिरी ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं। ऐं जीअं असां कोई कारोबार कयूं, भाई जंहिं चीज़ में असांखे कुझु फल मिले, नफ़ो मिले, उनखां वधीक बहितर रखंदा। जंहिंमें नुक़सानु थिए या नफ़ो न थिए उनखे पासीरो करे छॾींदा आहियूं, उनखे कढण जी कोशिशि कंदा आहियूं। साॻे नमूने जेके ग़लति चीज़ूं हुजनि उनखे असां पंहिंजी लाइफ में जो कंदा वञूं, जेके चङियूं चीज़ूं हुजनि उनखे वधाईंदा वञूं। जेतिरियूं चङियूं चीज़ूं वधाईंदासीं ओतिरो असांजो दुकानु वधीक हलंदो, जेतिरो ख़राबु माल रखंदासीं ओतिरो थोरे हलंदो। हक़ीक़त में चङी चीज़ुनि में असांजो दुकानु वधीक बहितर हलंदो, असां वधीक कमाईंदासीं, वधीक ख़ुशि रहंदासीं, वधीक ख़ुशहाल रहंदासीं, वधीक इज़त मान नफ़ो सभु कुझु वधीक हूंदो, घटि थोरे हूंदो। असां जेतिरियूं चीज़ूं चङियूं रखंदासीं ओतिरो बहितर थींदो, ऐं ग़लति चीज़ूं सां कंदा वञो। असां उन सच्चे साईं खे ॾिसंदासीं, उनजे संदेश खे, आदेश खे, जीवन खे वग़ैरह साहब ॾिसंदासीं। उन्हनि पंहिंजा फर्ज़ पूरा कया, उन्हनि फल खे किथे ॾिठो ॾिसंदासीं।
सचे साईं जे घर जॾहिं ॿार जो जनमु थियो तॾहिं बि सभिनी में ख़ुशी थी वई, सभिनी साईंजनि खे वाधायूं ॾिनियूं, वाधायूं भरियूं। एतिरी ख़ुशी थी, एतिरा दान पुण्य थिया। पर जॾहिं उन ॿार खे बली चाढ़ियो वियो तॾहिं बि असां ॾिसंदासीं साईंजनि खे उहे ओड़े ई रहिया। ऐं उन वक़्तु उन्हनि परमात्मा खे, उन ईश्वर खे या माण्हू खे या कंहिंखे काथे कोसियो, काथे चयो कहिड़ी सज़ा, कहिड़ी सज़ा आहे, कहिड़ी मिसाल दर मूंखे ॾुख पहुतो, मां छा कयो, कहिड़ी मूंखे सज़ा मिली आहे, कहिड़ो मां कर्म कयो आहे, काथे कुझु बि चयो। उस जे साईं फल के साम्हूं रखियो काथे, उन पंहिंजे कर्म के साम्हूं, मां जेको मूंखे करिणो आहे मां पंहिंजो कयो, बसि ठीकु आहे। बाक़ी जंहिंजो जेको कर्म आहे उहो उन सां वास्तो आहे, मां सां वास्तो थोरे आहे। ऐं अञा पंहिंजे कर्म खे, पंहिंजे फर्ज़ खे वधाईंदे जॾहिं बाली चाढ़ण वारे जे घर ॿार पैदा थियो तॾहिं बि साईं पंहिंजे फर्ज़ में विधो, जॾहिं कोई न पियो वञे सभिनी खे गॾु करे चए छो ॿारनि में निफ़रत छो जो, ॿार सदाई ख़ुशि हुजे, हर को प्यार सां वधे, निफ़रत छो हुजे जान में, ऐं पाण वञी करे उनजी छठी में शामिल थिया, उनजी ख़ुशियुनि में शामिल थिया। जॾहिं त असां ॾिसंदासीं पंहिंजे जीवन खे, थोड़ो कुछ थींदो आहे असां भॻवान खे, मालिक खे, ईश्वर खे, सतगुरु खे अलाए छा छा ॻाल्हाए छॾींदा आहियूं, छा छा सोचींदा आहियूं। उनखे जेतिरो कुझु कंदा आहियूं ॼण सॼो क़तल इहो कयो, ॾोहो उन कयो, सॼो सतायो इहो न आहे, एतिरो कुझु ॻाल्हाए छॾींदा आहियूं। छाकाणि त असांजी नज़र सिर्फ़ु फल ते हूंदी आहे, असांजी कर्म ते कोन्हे हूंदी। जॾहिं त हक़ीक़त में असांजो वास्तो कर्म सां ऐं फल सां न आहे। ऐं सॼो दुख जो कारण इहो आहे, असां सिर्फ़ु फल ते नज़र रखंदा आहियूं, कर्म ते रखंदा ई न आहियूं। असां अमल खे कॾहिं तकड़ जी कोशिश ई न कंदा आहियूं। पर मूंखे छा करिणो आहे असां इनखे न ॾिसंदासीं, ॿियो मां सां कीअं हले थो, त एतिरी नज़र हूंदी जंहिंजो को अंदाज़ ई न हूंदो। असां ॿिए खे ॾिसंदा आहियूं, ॿियो मां सां कीअं हले थो, पर कॾहिं इहो त ॾिसूं असां उन सां कीअं हलूं था, असां ॿिए सां कीअं हलूं था। कॾहिं उन तरफ़ असांजी नज़र वञे, कॾहिं उन तरफ़ असांजी सोच वञे, भई मुंहिंजी हालत कीअं आहे, असां पाण खे कुझु ॾिसण लाइ तयारु ई न हूंदा। ॿियनि खे लफ़्ज़नि जा केतिरा बि तीर लॻायूं, पर पाण कंहिंजो हिकु लफ़्ज़ ॿुधण त परे रहियो, पर कोई कूड़ ॿियो ॿुधाए थो फलाणे चयो पए, तॾहिं बि आग बगोला थी करे एॾा बदिलाव वठंदा आहियूं जंहिंजो को अंदाज़ कोन्हे हूंदो। यानी जंहिं कोई लफ़्ज़ चयो ई न आहे, सिर्फ़ु ॿिए खे असांखे मज़ाक में चई छॾियो या दोखो ॾेई छॾियईं ॿिए सां वेठ चढ़ाइण जे लाइ, कंहिं कूड़े लफ़्ज़ असांखे ॿुधायो तोखे फलाणे चयो पए, तॾहिं बि असांजी दुश्मनियूं शुरू थी वेंदियूं। पर जेतिरा लफ़्ज़ ॿियनि खे ॻाल्हाईंदा आहियूं, कॾहिं उनखे त ॾिसूं असां छा कयोसीं। तंहिंजे करे एकांत जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजो पाण खे ॾिसणु। असां मालिक सां हिकु थियणु चाहींदा आहियूं, पहिरियों पाण सां त थियूं, पंहिंजो पाण खे त बहितर कयूं। ऐं जेकॾहिं असां थोरो थोरो रोज़ पंहिंजो पाण खे ॾिसणु शुरू कयोसीं, थोरो थोरो पंहिंजो पाण खे जाचणु शुरू कयोसीं, ऐं असांखे लॻे त मूंखां ई ग़लति थियो आहे, त पोइ असां उन ग़लती खे तमामु जल्दी कढी वेंदासीं। आम तौर जेको असां इंसान आहियूं,
पंहिंजी ग़लती खे ॾिसण लाइ तयारु न हूंदा, पंहिंजी ग़लती खे ॾिसंदा न, इन करे पंहिंजी ग़लती खे सम्झंदा ई न। असां पंहिंजो पाण खे सही सम्झी करे वेही रहंदा आहियूं, ॿिए खे ग़लति सम्झी करे पोइ कुझु जो कुझु कंदा रहंदा आहियूं। जेसि ताईं असां कंहिं ग़लति चीज़ खे ग़लति सम्झंदासीं न, उनजो निवारण या तदारुक कीअं कंदासीं? असां ग़लति चीज़ खे चङो चवंदासीं, चङे खे असां कीअं कंदासीं? ग़लति चीज़ खे जंहिं ॾींहुं असां चङो चयोसीं, उहा सभु वेंदी कीअं? अञा वधंदी, अञा मज़बूत थींदी। तंहिंजे करे ग़लति चीज़ खे असांखे ग़लति नज़र सां ॾिसणो ई पवंदो। ऐं ग़लति चीज़ ॿिए जी न, असां आमतौर ॿियनि जूं केॾियूं ग़लतियूं कंदा, पर ग़लति चीज़ असांखे पंहिंजी ॾिसणी आहे। ग़लति अंदाज़ असांखे पंहिंजा ॾिसणा आहिनि, ग़लति सोच असांखे पंहिंजी ॾिसणी आहे, ग़लति वीचार असांखे पंहिंजा ॾिसणा आहिनि। जेकॾहिं पंहिंजूं ग़लतियूं ॾिसंदासीं त पोइ असां सही सम्झी सघंदासीं। पंहिंजी ग़लती न ॾिसंदासीं, असां कीअं थींदासीं? ऐं उनजे लाइ असांखे ॿ चीज़ूं करणियूं पवंदियूं। जेकॾहिं पंहिंजे चेहरे ते दाग या धब्बा हुजनि, असां आईने में ॾिसूं त पोइ असां बजाए आईने जे पंहिंजे चेहरे खे साफ़ कयूं। यानी जेकॾहिं असां में कमियूं हुजनि, ख़ामियूं हुजनि, त पोइ असां पंहिंजे चेहरे खे साफ़ कयूं, पंहिंजी ख़ामियुनि खे दूर कयूं। ऐं वरी जेकॾहिं असां चेहरे खे साफ़ कयूं ऐं कॾहिं आईनो खणूं, आईने में असांखे मेराण ॾिसण में अचे, धुंधलाइप ॾिसण में अचे, त पोइ असां आईने खे बि साफ़ ज़रूरु कयूं। छड़ो सम्झी करे वेही रहूं सॼो चहिरो सही आहे, आईनो शायदि ख़राबु आहे, न, आईने खे बि असांखे साफ़ करणो आहे, जे पंहिंजो चहिरो ॾिसी सघूं। जेकॾहिं पंहिंजो चहिरो साफ़ कंदासीं आईने खे ॾिसी करे, त पंहिंजी मेराण रहंदी। पर जेकॾहिं पंहिंजी मेराण खे चऊं हाणे असांजी लही वई, असांखे कुझु आहे ई न, त पोइ ॿ टे दफ़ा ॾिसी असां सम्झंदासीं शायदि हाणे असां सही थी विया, ऐं पोइ पंहिंजे चहिरे खे ॾिसण ई छॾे ॾींदासीं। ऐं सिर्फ़ु ईअं लॻंदो रहंदो, बसि मां त सही आहियां, पोइ कुझु जो कुझु करे वेंदासीं, असांखे पतो बि न पवंदो। पर असां खणूं, असांखे लॻंदो शायदि आईनो मेरो थी विया, पर हक़ीक़त में असां आईने में पंहिंजो मुंहुं ॾिसणु छॾे ॾिनोसीं। आईने जे मेरे थियण जो कारण आहे यानी असां पंहिंजो पाण खे ॾिठोसीं ई न, असां रोज़ नेम ध्यानु कयोसीं ई न, असां उन सचे साईं जे साम्हूं असां एकांत में पाण खे ॾिठोसीं ई न। ऐं अगरि रोज़ असां नेम ध्यानु न कंदासीं, चहिरे में उन सचे साईं जो आईनो न ॾिसंदासीं, पंहिंजो चहिरो न ॾिसंदासीं, त पोइ आस्ते आस्ते, छाकाणि जेको असां ध्यानु कंदासीं, नेम कंदासीं उन सचे साईं जो, उन जूं जेके रामतूं मिलंदियूं वेंदियूं, आसीसाऊं मिलंदियूं वेंदियूं, गुण मिलंदा वेंदा, चङाइयूं मिलंदियूं वेंदियूं, असां उहे वठण ई छॾे ॾींदासीं।
त पोइ असां भिटकी वेंदासीं। तंहिंजे करे सोने आईने खे सदाई साफ़ करे रखूं। हर रोज़ वेही असां नेम ध्यानु ज़रूरु कयूं। हर रोज़ वेही करे पाण खे ॾिसूं ज़रूरु। जंहिं ॾींहुं असां पाण खे ॾिसणु छॾियोसीं उन ॾींहुं खां भिटकणु शुरू थी वेंदासीं, दूर थियणु शुरू थी वेंदासीं। ऐं पोइ उहो लॻंदो ईअं असां सही आहियूं, पर हक़ीक़त में कुझु ॿियो हूंदो। छाकाणि त जेतिरो असां मालिक खां परे हूंदासीं ओतिरो असां ॾिसण में चङा थी सघूं था, पर अंदर में दुखी हूंदासीं। इन करे असां आमतौर ॾिसंदासीं असांखे नेम में, ध्यान में, चङाई में, शेवा में असां ॾिसंदासीं असां किथे बि हुजूं असांखे अमीर माण्हू घटि ॾिसण में ईंदा। शेवा में, सिमरन में उथी वञे मिडिल क्लास वधीक ॾिसण में ईंदो। जेतिरो अमीर हूंदो उहो असांखे घटि ॾिसण में ईंदो किथे बि। पर जेकॾहिं ॿिए दफ़े ॾिसंदासीं, घर खे ॾिसंदासीं, जेतिरियूं बीमारियूं ऐं दवाइयूं उन जे घर में मिलंदियूं एतिरियूं किथे न मिलंदियूं। जेकॾहिं गहराई सां हुनजे घर वञिणो पवे, यानी अहिड़ियूं अहिड़ियूं बीमारियूं ॿुधियूं जंहिंजो नालो बि न ॿुधो हूंदोसीं। छाकाणि तो पैसे में तो वधिया, पर हक़ीक़त में थोड़ो नेम ध्यान उनजो घटियो, उनमें मार खाई आहे। पर मुंहिंजो त हर दफ़ो वञणु थींदो आहे काफ़ी दफ़ो। जेके अमीर आहिनि चवंदा आहिनि सत पीढ़ाई था सेदनि, करोड़पति अरबपति थी ॾिसण में को कुझु बि चवे, लेकिन हक़ीक़त में अमीर इन करे ख़ुशि इन करे हूंदा आहिनि छाकाणि तुंहिंजे ॿ ॿ टे कलाक रोज़ जो नेम ध्यानु हलंदो आहे। उनजा सतकर्म, चङाई, सिमरन, जाप उनजो एतिरो हूंदो आहे। घर जे मंदर में टे टे कलाक उनजो सिर्फ़ु पूजा हलंदी आहे। सचे साईं नेम ध्यानु हलंदो आहे, सभु चङाइयूं हलंदियूं। तंहिंजे करे असांखे यादि रखणु खपे, असां सचे साईं जी शेवा में, सिमरन में, जाप में जेतिरो वधूं असां ओतिरो पंहिंजो पाण खे वधीक जोड़ींदा वञूं। उन सां वधीक शेवा ऐं सिमरन सां पंहिंजो पाण खे मिलाईंदा वञूं। आमतौर सां जेतिरो थोरो वधंदा आहियूं ओतिरो असां ॿिए पासे हलिया वेंदा आहियूं, उनमें असां मार खाई वेंदा आहियूं। असांजे जीवन में डगमगाहट जो कारण इहो हूंदो आहे, जंहिंसां उन मालिक खां परे थींदा आहियूं, सचे साईं खां परे थींदा। तंहिंजे करे जॾहिं बि असां सचे साईं जी दामन में अचूं असां सुखी थी करे, ख़ुशी सां अचूं, उनजी रहमत सां अचूं। असां दुखी थी करे छो अचूं? दुख असांजे कर्मनि जो हूंदो आहे, हक़ीक़त में सुख उनजी रहमत जो हूंदो आहे। छाकाणि जेतिरो उनखे वधंदासीं, जेतिरो उनजी रहमतुनि खे पाईंदासीं, जेतिरो आसीस खे पाईंदासीं, जेतिरो शेवा खे पाईंदासीं, जेतिरो चङाई खे पाईंदासीं, उनजी रहमत सां सुख त असांखे उहो मिलंदो ई रहंदो। जंहिं ॾींहुं असां परे थींदा आहियूं, ग़लति पासे वेंदा आहियूं, ग़लति कंदा आहियूं, चङाई को पासीरा थींदा आहियूं, उनजो कारण दुख हूंदो आहे। जीअं बीमारी, हक़ीक़त में इलाज बीमारी जो थोड़े असजे ठीकु थियण जो आहे। भई असां में कमी आई, असांजा ग़लति थिया, ग़लति उथी वेठी थी, ग़लति तौर तरीक़ा थिया, ग़लति अंदाज़ थिया, ग़लति खाधा पीता थिया, उनजो कारण बीमारी थी। वरी असां पंहिंजो पाण खे सही कयोसीं त सही थी वियासीं। साॻे नमूने असां पंहिंजो पाण खे जेतिरो मालिक जी रहमत खे पाईंदा वञूं ओतिरो मालिक जे नज़दीक ईंदा वञूं। ईअं न थिए जे असां के ॿिए पासे उलझी वञूं,
पोइ मालिक जो नालो ॿाहिरि हुजे, बीमारियूं अंदरि हुजनि, दुख अंदरि हुजनि, तकलीफ़ूं अंदरि हुजनि, ईअं न थियणु खपे। हक़ीक़त में मालिक जी रहमत अंदरि हुजणु खपे, बीमारियूं ॿाहिरि अचणु खपनि, दुख ॿाहिरि अचणु खपनि, तकलीफ़ूं ॿाहिरि अचणु खपनि। असांजी इज़त शान मान जेका आहे उहा बहितर हुअणु खपे। तंहिंजे करे एकांत जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजो पाण खे ॾिस। एकांत जो मक़सदु उन मालिक सां मिलण त आहे ई आहे, पर असां मिलंदासीं तॾहिं जॾहिं पंहिंजो पाण खे ॾिसूं, पंहिंजो पाण सां त मिलूं, पंहिंजो पाण सां हिकु थियूं। असां पूरे दिमाग़ में, ॻाल्हियुनि में, हर जॻह ते सिर्फ़ु ॿियनि खे अंदरि में विहारे छॾियो आहे, पंहिंजो पाण खां परे थी विया। लेकिन हर रोज़ असां कुझु वक़्त में पंहिंजो पाण खे ॾिसूं ज़रूरु, ऐं पंहिंजो पाण खे ॾिसी उन सच साईं जो नेम ध्यानु सिमरन कयूं ज़रूरु। छाकाणि जीअं पाण खे ॾिसंदासीं, जे कई ग़लति ख़्याल, वीचार या ॿियूं ॻाल्हियूं बि हलचल अंदरि लफ़्ज़ ॿिया हलंदा रहंदा, त पोइ जीअं जीअं असां सच साईं जो नेम ध्यानु सिमरन कंदा वेंदा, उनजी रहमत ईंदी वेंदी, ऐं जीअं उनजी रहमत जो प्रकाश आयो, ऊंद ऐं किचिरो सॼो ॿाहिरि निकिरणु शुरू थी वेंदो, ऐं असां वरी शुद्ध ऐं साफ़ थियणु शुरू थी वेंदासीं, वरी बहितर थिया जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थिया, उहो मौक़ो हक़ीक़त में असांखे ॿुधाए थो मालिक असांखे सभु कुझु रहमत सां भरियो आहे। असांखे घर परिवार, खाधा पीता, राइश उथी वेठी सभु कुझु आहे, ऐं एतिरे घणे कुझु हुजण खां बाद में बि अगरि ख़ुशि पखी ऐं पशु नी त शायदि असां में का कमी आहे। एतिरो हुजण खां बाद में बि ख़ुशी कोन्हे, वञो कुझु बि न आहे, पोइ बि एतिरा ख़ुशि आहिनि, पोइ बि आनंद में झूमनि था, त पोइ असांखे पंहिंजी कमियुनि तरफ़ ज़रूरु ॾिसणु खपे, ऐं असां उन ख़ुशियुनि खे पाए त ॾेई सघंदासीं जॾहिं उन सचे साईं जी रहमतुनि खे अंदरि में आणींदासीं, उन्हनि चङनि खे अंदरि आणींदासीं, उन्हनि बहितरुनि खे अंदरि में आणींदासीं। पोइ जीअं जीअं बहितरियूं ईंदियूं वेंदियूं, तीअं तीअं असां उज्जवल थींदा वेंदासीं, ऐं पोइ लफ़्ज़ उहो साॻियो हूंदो, अमल उहो साॻियो हूंदो, असांजी मर्ज़ी आहे। असां जेका जोत जॻाईंदासीं उनमें जा प्रकाश फैलायूं या चिंगारी उथायूं, कंहिंखे ख़ुशी सां बहकायूं या सभु कुझु जलाए छॾियूं। तंहिंजे करे असां पंहिंजा अंदाज़, पंहिंजा लफ़्ज़, पंहिंजी सोच, पंहिंजा वीचार उन्हनि सभिनी खे बहितरी ॾियण जी कोशिशि कयूं, ऐं बहितरी ॾेई त ॾेई सघंदासीं जो उन सचे साईं वांगुरु, उनजे रहमतुनि वांगुरु असां पंहिंजे फ़र्ज़नि खे यादि कयूं, फल खे न। असां पंहिंजा पंहिंजा फ़र्ज़ पूरा कयूं, ऐं फल जेको मिलंदो उहो त मेठे हथ सां भरे छॾींदो, पर उन फल जे लाइ असांखे पाणी सदाई पाड़ुनि में ॾियणो पवंदो। जंहिं ॾींहुं छड़ो फलनि खे पाणी ॾियणु शुरू कयोसीं, सॼो वण सुकाए छॾींदासीं। असां पंहिंजा फ़र्ज़ उहे निभाईंदा अचूं, उन्हनि खे पाणी सदाई ॾींदा अचूं, फल असांखे सदाई हरियो भरियो मिलंदो रहंदो। फल सदाई असांखे मेठे हथ सां भरियल ॾिसण में ईंदो, ऐं असां सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं। इन करे सचे साईं खे ॾिसंदासीं, प्यार जो फल बोयो, पर जेकॾहिं कंहिं उनजे ॿार जी बली वेचारी त उन किथे कुझु चयो, इहो उनजो कमु आहे, मुंहिंजो कमु थोरी आहे, पर हुन पंहिंजा फ़र्ज़ न भुलाया, पंहिंजा कर्म न भुलाया, वरी बि उनजे घर वञी करे उनजी ख़ुशियुनि खे भरियो। तंहिंजे करे
ॿियो कीअं थो हले असांखे उहो न आहे ॾिसणो, लेकिन असांखे छा करिणो आहे उनखे ज़रूरु ॾिसणो आहे। असां घर में हुजूं, परिवार में हुजूं, माहौल में हुजूं, दोस्ती में हुजूं, संगत में हुजूं, या कंहिं बि मोड़ ते हुजूं, असांखे छा करिणो आहे असां उन खे ज़रूरु नज़र में अचूं। ऐं जंहिं ॾींहुं नज़र पाण ते रखीसीं त पोइ जेको पाणी ॾींदा रहंदासीं पाण खे, त उहो सदाई उन माण्हू वांगुरु हरियो भरियो आबाद रखंदो, ख़ुशि रखंदो, फलदार रखंदो ऐं सदाई आनंद। ऐं जीअं उहे कर्म असांजा सदाई थींदा अचनि, उन सचे साईं जी शेवा जी रहमत सदाई हलंदी रहे। इन करे जीअं असांजो अंदरि सदाई उज्जवल रहे, सदाई साफ़ रहे, सदाई बहितर रहे, सदाई सत्कर्मी रहे, उनजे लाइ असां हर रोज़ कुझु वक़्तु उन सचे साईं जो नेम ध्यानु सिमरन कयूं ज़रूरु, जो उनजी रहमत मिलंदी रहे ऐं असां पंहिंजा करम फर्ज़ कंदा रहूं ऐं मालिक जी रहमत खे सदाई पाईंदा रहूं। स्वर जी प्यार भरी गड़ियुनि में उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई उनजी रहमत आसीस खे पाईंदो ऐं नाम दान सां जुड़ी करे असां सदाई उनजी रहमत में सदाई बणिया रहूं। स्वर जी प्यार भरी गड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे विस्पतवार एकांतवास जे प्यार भरे अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो।